या हृदय जे कहीं कहीं कोने में भी मल्हाए रहिया आहिनि। सो सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाएं ऐं असां जॾहिं बि उन सच साईं जे रहमतुनि में ईंदा आहियूं तव्हांजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे बणाइणु, पंहिंजो पाण खे ठाहिणु, पंहिंजो पाण खे संवारणु। छाकाणि असां इंसान जेके भी आहियूं वो तमामु घणा समझदार आहियूं। असां सभु अकुल बुद्धि समझ जा शहंशाह आहियूं। तंहिंजे करे मालिक असांखे चंगाई ऐं मंदाई जी तमीज़ ॾिनी आहे। असां सम्झी सघूं त बहितरी छा में आहे, ख़राबी छा में आहे, चंगाई छा में आहे, मंदाई छा में आहे, इज़त छा में आहे, रुसवाई छा में आहे, नसीब भाग छा में आहे, बदनसीबी छा में आहे। असां सिर्फ़ रहंदा त धरती ते आहियूं पर ॻाल्हियूं हमेशह धरती खां या तो मथे कंदा आहियूं या धरती जे हेठियां कंदा आहियूं। इन करे जेकॾहिं कोई मथे खजंदो आहे त चवंदा आहियूं त छा हुयो, किथे पहुतो आहे, आसमान ते पहुतो आहे, कोई तरक़ी कंदो आहे। ऐं कोई अगरि पोइ ते पइजी वेंदो आहे त पोइ चइबो आहे ज़मीन दोस्त थी वियो, धरती में पूजी वियो। तंहिंजे करे ॿई चीज़ूं समझ वारियूं। आसमान ते खॼण में समझ वारो आहे त असां ऊचाई खे छोड़ियोसीं ऐं धरती में पवण में समझ वारो आहे त सभु कुझु ख़तमु करे छॾियोसीं। तंहिंजे करे असां इंसान हमेशह आसमान में उॾणु चाहींदा, धरती मां खुटणु चाहींदा, कढणु चाहींदा, आसमान ते पहुचणु चाहींदा। धरती मां जेको खोटणु चाहींदा त पतो न आहे असांजा पुराणा जनम कहिड़ा थिया, कहिड़ा कहिड़ा पाप ॾेणा लाहड़ी दुख सुख कर्म जो चिठो पाण सां खणी करे आयासीं। पर हाणे उन्हनि सभिनी कर्मनि खां निकिरणो आहे, ॿाहिरि अचिणो आहे। जेका लिणा ॾाहणी आहे सभ खां ॿाहिरि अचिणो आहे पर पहुचणो आसमान ते आहे। पंहिंजे जेके पहिरियां कर्म जेके बि हुया पर हाणे अहिड़ा कर्म करणा आहिनि जो इंसान जो महान बणिजो, महान थी करे भॻवान ताईं पहुची वेंदो, सभु कुझु पाए। इन करे असां हमेशह पंहिंजो निशान
कहीं पाण खां मथां खे बणाईंदा। असांजी सोच, असांजी नज़र हमेशह पाण खां मथां ते हूंदी आहे। त मूंखे उन वांगुरु थियणो आहे ऐं कॾहिं हेठि थियण बि न खपे। छाकाणि हेठि थींदासीं त हेठि ई पइजी वेंदासीं। इन करे असांजो साथ बि अहिड़ो हुअणु खपे। छाकाणि त जहिड़ो संग हूंदो त अहिड़ो रंग चढ़ंदो। असांजो संग ऊचो हुअणु खपे, पाण खां मथां सां हुअणु खपे, पाण खां हेठि सां न। हेठि सां संग कयोसीं पोइ त पइजी वेंदासीं, मथे सां संग कयोसीं असां चढ़ी वेंदासीं। इन करे ॿई चीज़ूं असांखे ज़हन में रखणु खपे। त संग हमेशह पाण खां वॾे जो हुजे, पाण खां नंढे जो न। जॾहिं असां पाण खां वॾे जो संग कंदासीं त पोइ उन वांगुरु थींदा वेंदासीं। अगरि पाण खां नंढे जो संग कंदासीं त पोइ ते पवंदा वेंदासीं। इन करे ज़िंदगी में कॾहिं बि पाण खां घटि जो संग न करणु खपे। ऐं जेको पाण खां घटि संग में अचे उन खे वरी गॾु खणी हलणु खपे। ॿई भाग जो निशानी में पाण खां नंढे जो संग न करे, पर जेको संग में अचे उनखे खणी करे हले। जीअं हिकिड़ो अमीर हुजे, अगरि अमीर पाण खां कंहिं वधीक जो संग कंदो त अञा वधीक अमीर थींदो। पर अगरि उहो पाण खां घटि जो संग कंदो त आस्ते आस्ते खोपड़ी घटिजी वेंदसि। तंहिंजे करे वरी जेको अमीर न हुजे उहो वरी अमीर जो संग करे। ऐं अमीर खे बि खपे जेतिरा अचनि उनखे खणंदो वञे गॾु। जेके जेके चङा ईंदसि वेंदा उहो खणंदो वेंदो, उहो सभिनी खे अमीर करण जो फल उनखे मिलंदो वेंदो, भाग मिलंदो वेंदो, अॻिते वधंदो वेंदो, सभु कुझु बहितर थी वेंदो, सभु अमीर। इन करे इन्हनि संतनि महात्माउनि खे ॾिसंदासीं त पोइ इहे संग पाण खां मथे जो कंदा आहिनि, पंहिंजे सतगुरु जो, पंहिंजे मालिक जो, पंहिंजे ईश्वर जो। पर जे कोई शरण में अचे, जे कोई दामन में अचे, जे कोई काफ़िले में अचे, और सभिनी खे गॾु खणी करे हलंदा हलंदा, कंहिंखे मना हूंदी न आहे, जे कोई अचे। ऐं उन जथे में गॾु थी करे वो केतिरा ई तरी करे पार पइजी वेंदा, अॻिते हलिया वेंदा, वञी कंहिंखे पहुचाईंदा, सभु तरी पवंदा। पर अगरि उहो पाण हिननि सां गॾु वेही रहंदो त पोइ सभु उते वेठा हूंदा, कंहिंजो कुझु कोन थींदो, सभु कुझु पूरो थी वियो। इन करे असां इंसान जेके बि आहियूं, असां उन सचे साईं जी शरण में आहियूं। छाकाणि त इहो मालिक, उहो अवतारी पुरुष आहे जंहिं जनम त वरितो पर जनम सां गॾु जीवन गॾु गॾु हलायो। छाकाणि संसार में ॿ चीज़ूं थींदियूं आहिनि, हिकु जनम, ॿियो जीवन।
जन्म, भाग, नसीब, किस्मत, करम, रहमत, आशीर्वाद कुछ भी चओ। जन्म पंहिंजो पाण थींदो आहे, कुछ भी कोई भी हिकिड़ो बहितर माहौल मिलियो इंसान बणियो थी का। जन्म का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे, असल चीज़ आहे असांजो जीवन। त जीवन की आहे, ज़िंदगी की आहे। जन्म त संसार में हर एक जीव जो थींदो आहे, कोई फ़र्क़ु थोड़े पवंदो आहे, सभ ईंदा आहिनि। असल चीज़ आहे जीवन, ज़िंदगी। त असांजो जीवन कीअं थो हले, असांजी ज़िंदगी कीअं थी हले, असां ज़िंदगी खे कीअं अॻिते वधाईंदासीं। जनम त असांजो सभिनी वांगुरु थियो, ऐं जनम को ज़रूरी बि न आहे असां जीअं ॾेखां भाऊं अहिड़ा हुजूं, ईअं ज़रूरी बि न आहे। भई असां इंसान थी आया आहियूं, कोई ज़रूरी थोड़े आहे असां इंसान हुजूं। के इंसान जे रूप में इंसान हूंदा आहिनि, के इंसान जे रूप में महान हूंदा आहिनि, के इंसान जे रूप में भगवान हूंदा आहिनि, के इंसान जे रूप में हैवान हूंदा आहिनि, के इंसान जे रूप में शैतान हूंदा आहिनि। कुछ भी हूंदा, ज़रूरी थोड़ी आहे उहो इंसान हुजे। जेकॾहिं असां चऊं जनम ई सभु कुझु आहे, पोइ त असां इंसान हुजूं। इहो ज़रूरी न आहे त जनम थियो असां इंसान थी वियासीं, कॾहिं बि असां उन ग़लति फहमी में रहो ई न। असल चीज़ आहे जनम त असांजो थियो, ऐं जनम जो वास्तो असांजे पुराणे कर्मनि सां हूंदो आहे। जहिड़ा पुराणा कर्म कया हूंदासीं, जहिड़ी पुराणी नेचर हूंदी, जहिड़ी पुराणी आदत हूंदी, जहिड़ा पुराणा कर्म करतूत हूंदा, उहा अची करे हिन जनम में असांजी नेचर बणिजी वेंदी आहे। के हूंदा आहिनि पुराणे जनम में रहमदिल हूंदा आहिनि, चङा हूंदा आहिनि, बहितर हूंदा आहिनि, पोइ सभु खे सुख ॾींदा आहिनि, बहितर व्यवहार कंदा आहिनि, जेके नेचर खणी ईंदा आहिनि उहा नेचर अची करे अपनाईंदा आहिनि। के हूंदा आहिनि पुराणे दौर जा ज़ालिम हूंदा आहिनि, कंहिंखे तपाइण वारा हूंदा आहिनि, ॾुखाइण जो मौक़ो मिलियो इंसान थी विया, अचण सां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾींदा आहिनि। वीचारा देरि कंदा ई कोन्हे, थोरो क़दम खणंदा आहिनि, पहिरियों ई चॿे सां खणंदा आहिनि, लत हणण सां कंदा आहिनि। छाकाणि त जेके पुराणे जन्मनि जूं असांजूं नेचर्स हूंदियूं, उहे सभु असां सां ॻाल्हाईंदियूं ऐं कंहिं वक़्तु बि उहे उभार खाईंदियूं आहिनि। तंहिंजे करे असां चऊं इंसान थियासीं सभु कुझु आहे, परे बिना असांजो जीवन कीअं आहे, असां हाणे ज़िंदगी खे कीअं गुज़ारियूं था। हिन वक़्तु असांखे पंहिंजी ज़िंदगी संभाले करे हलणी आहे। जनम त सभिनी जो थियो, उहो हर कंहिंजो थियो आहे, लेकिन जनम हर कंहिंजो थियो, लेकिन जीवन कीअं आहे। असांजी नज़र असांजे जीवन ते हुजणु खपे। इन करे सचे साईं जीअं जनम वरितो, जनम त थियो, पर हुन सिद्धांत असांखे अचण सां जीवन जो ॾिनो, ज़िंदगी जो ॾिनो। अचण सां न माउ जो थन, न मिस्री जो ज़रो, न कुझु, सिर्फ़ु मुस्कुराहट, मालिक जो नालो, सिर्फ़ु चहिरे जो महकणु। ऐं 3 ॾींहंनि खां बाद जॾहिं आज सतगुरु साईं खोताराम साहिब जिन जो समाधि खोली, त हुन चयो ही त मालिक पाण अची करे अवतरित थियो आहे। ऐं उन्हनि खे चयो
मूंखे पतो आहे तूं पाण मालिक आयो आहे ऐं संसार खे कुछ बनाइण आयो आहे, कुछ ॾियण आयो आहे। तंहिंजे करे पहिरियों तुंहिंजो संदेश त जनम सब जो थींदो आहे पर जीवन कहिड़ो। ऐं तूं चए थो इंसान जो जीवन मालिक जे नाम ध्यान सिमरन सत्कर्मनि सां आहे। तंहिंजे करे पहिरियों ई जेको तूं सभिनी खे संदेश ॾियणु चाहे थो त पोइ उन्हनि खे नाम जे रंग में रंगियो ऐं चयो तुंहिंजो संदेश संसार सभु सम्झंदो त जेको नाम ऐं ध्यानु कंदो उनजा सभु कुझु बेड़ा पार थींदा, सभु तरी पार पवंदो, सभु कुझु। ऐं नाम ऐं ध्यानु उहो इन्ही करे तारींदो छाकाणि त नाम ऐं ध्यान सां सद्बुद्धि ईंदी आहे, बहितर सोच थींदी आहे, ग़लति ख़्याल वीचार सभु कुझु ख़तमु थी आहे, पंहिंजो पाण खे सम्झण जी शक्ति मिलंदी आहे त मुंहिंजा वीचार मुंहिंजा अमल कहिड़ा। ऐं पोइ जीअं हू पाण खे ॾिसी वठंदो त मूंखे विहण सां कहिड़ा ख़्याल अचनि था त हुनखे पंहिंजो ई अंदरि ॿुधाईंदो त मां कहिड़ो आहियां ऐं हू पंहिंजो पाण खे बणाइणु शुरू करे ॾींदो। छाकाणि त आमतौरु इंसान सां जेके बि आहियूं उहो ॿियनि खे ॾिसंदा आहियूं, पाण खे न ॾिसंदा आहियूं। पर नाम में वेहण सां ई असांखे ॿिया ख़्याल ईंदा आहिनि जंहिंमें पतो पवंदो आहे केतिरा चङा ख़्याल आया, केतिरा मंदा ख़्याल आया, कंहिंजे लाइ चङो सोचियोसीं, कंहिंजे लाइ मंदो सोचियोसीं, कंहिंजे लाइ बहितर वीचार आयो, कंहिंजे लाइ ग़लति वीचार आयो। उहो असांखे सभु कुझु साम्हूं करे ॾेई छॾींदो आहे। ऐं पोइ जीअं अगरि चङा ख़्याल ईंदा आहिनि मालिक जो ध्यानु कंदा आहियूं त ओतिरो सभु बहितर थींदा वेंदा आहियूं, मालिक जी रहमत मिलंदी वेंदी आहे। अगरि ग़लति ख़्याल ईंदा आहिनि त असांखे पतो पवंदो आहे मुंहिंजी नेचर चङी न आहे ऐं पोइ मालिक खां रहमत वठी करे पाण खे सुधारण ऐं संवारण जी कोशिशि कंदा आहियूं। छाकाणि असां सभु ॿई चीज़ूं लागू ॾी, चङियूं बि ग़लति बि, असां सभु ॿई गॾु गॾु हलंदियूं नी। असांखे ॿिन्ही खे संभाले करे हलणो पवंदो आहे। छाकाणि त असांजो जनम असांखे यादि ॾियारींदो आहे त असांजो जीवन बहितर थिए। छाकाणि असांजी सोच जॾहिं अमल में ईंदी आहे त पोइ उहा कर्म बणिजी वेंदी आहे ऐं जीअं ई कर्म बणियो असांजे हथों सभु कुझु हलियो वियो। जीअं ई सोच असांजो कर्म बणी असांजो सभु कुझु ख़तमु। छाकाणि त संसार में ॿ चीज़ूं थींदियूं आहिनि, हिकु मूर्ति ॿियो प्रकृति। मूर्ति यानी असांजो जीवन, असां जेके पाण आहियूं, असांजो शरीर जिस्म, असांजो जीवन। प्रकृति मीन्स नेचर जेका बि आहे, हवाऊं, माहौल, सभु कुझु उहा प्रकृति। पोइ जेका चीज़ असां मूर्ति बणिजी करे प्रकृति खे ॾींदासीं त उहा प्रकृति सदाई असांजो संभाले करे रखंदी आहे। प्रकृति वीचारी अहिड़ी आहे जहिड़ो जूस मुंहं में ॾेई छॾींदी आहे। चयो जेको संभालो, मां जेको वास्तो आई न, मां जीअं बैंक में जमा कराईंदा वञो पोइ असांजो बैलेंस पियो हूंदो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कंहिं पैसा जमा कराया पोयनि खे ॿुधाया बि कोन, पतो बि कोन्हे।
हो सालनि जा साल उन जा अकाउंट हलंदा पिया आहिनि, सालनि जा साल। अॼु ताईं पतो कोन्हे, आयो बि कोई कोन। बैंक में अकाउंट में पैसा अञा ताईं पिया आहिनि। केतिरियूं बैंकूं अहिड़ियूं नी जिन खे इहा ई ख़बर कोन्हे पैसा कंदा नी, लेकिन उहे मज़दूर आंदियूं नी। मुंहिंजी ख़बर ई कोन्हे। साॻे नमूने असांजी प्रकृति, असांजी नेचर असांखे संभाले करे रखंदी। इन करे ॾिसंदासीं असां जेके बि संत हुजनि, महात्मा हुजनि, देव हुजनि, अवतार हुजनि, सभिनी खे ॾिसूं। भई राम हुजे, भॻवानु राम, भॻवानु कृष्ण, सचे साईं खे ॾिसूं, के संतनि खे ॾिसूं। भाई असां जॾहिं हुया उहे असां हुयासीं, असां कोन हुआसीं। असां उन्हनि खे ॾिठो आहे, असां कोन ॾिठो। असांजी अखियुनि अॻो कॾहिं आया नी, कॾहिं कोन आया। रावण हुजे, कंस हुजे, केतिरा ई ॾुखिया इंसान थिया आहिनि, राक्षस थिया आहिनि, असां उन्हनि खे ॾिठो आहे। असांजे साम्हूं कॾहिं आया नी, असांखे कोई नुक़सानु ॾिनो अथनि, असांखे अची करे चवंदा आहियूं हेतिरनि खे मारे छॾियऊं, असांजा कॾहिं ॿारनि खां वठी करे झंडोलियो बि अथनि। असांखे उन्हनि छा कयो आहे? तोणे देव हुजनि, संत हुजनि, महात्मा हुजनि, तोणे राक्षस हुजनि, न असांखे सुखियो कयो अथनि, न ॾुखियो कयो अथनि, ॿई ॻाल्हियूं कोन आहिनि कई। लेकिन वॾे कमाल जी चीज़ आहे जॾहिं भॻवान जो, देवनि जो, संतनि महात्माउनि जो, उन सचे साईं जो सिर्फ़ु नालो ईंदो आहे, सिर्फ़ु अचानक यादि ईंदी आहे। सिर्फ़ु सच साईं खे अकेले में वेठे वेठे यादि कर, ओचितो उनजी यादि अची वञे, हिकदमि अंदरि बहकी हूंदो आहे, ख़ुशी एतिरी थींदी आहे, सीस ईअं झुकंदो ॼण असां सां गॾु वेठा हूंदी, रहमत चवंदी, असां ख़ुशि आहियूं, ख़ुशहाल थी। लेकिन कंस हुजे, रावण हुजे, ॾुखिया इंसान हुजे, असांखे वीचारनि कॾहिं कुझु चयो आहे? असां ॾिठा बि आहिनि, लेकिन पतो न आहे के हज़ारे साल चवंदा आहिनि, के लखे साल चवंदा आहिनि, जेको चवनि हा कंदा, पतो कुझु बि कोन्हे। को कैलेंडर चवंदा आहिनि के 6000 साल थिया आहिनि, कोई चवंदा 10,000 थिया आहिनि, कोई चवंदा लखे साल थिया आहिनि, कोई चवंदा करोड़े साल थी विया आहिनि। जेकॾहिं युगनि खे ॾिसंदा आहियूं त करोड़े साल थी विया आहिनि, पतो ई कोन्हे। हाणे जन खे एॾो वक़्तु थियो आहे, वीचारनि जो पतो बि कोन्हे, अॼु ताईं उन सां जेका हालत कंदा, वीचारनि जो पतो कोन्हे, पतो ई कोन्हे, आहिनि बि कोन, पोइ बि पुतलो ठाहे करे बि तेली ॾेई छॾंदा, उनमें ई बारूद भलाए करे अहिड़ो भरींदा, अहिड़ो उछलंदा, हॾ हॾ जुदा करे छॾींदा, जंहिंजी ख़बर ई कोन्हे। सफ़ा ईअं जीरे खे ईअं लास्ट आहे, उहो त उनजो लाइ जहिड़ो ठहियलु आहे, ईअं उनजा चथरा उॾाईंदा बारूद भरे करे, तो इहो छा आहे? इहा चीज़ वॾे कमाल जी चीज़ आहे। जन चङाई कई, भलाई कई, जे पंहिंजी ज़िंदगी खे ठाहियो बणायो, जन कंहिंखे सुख ॾिना, उनजी नेचर, उनजी सोच, उनजा अमल,
उनजा सुख सब प्रकृति पाण प्रिजर्व कंदी वई, रखंदी वई। उन सब कुछ हवाउनि में मोकिले छॾियो। उन हवाउनि जे झोंके झोंके में उनखे भरे छॾियो। सब कुछ बैलेंस वांगुरु गॾु कंदी वई। ऐं उनजी सुगंध खे, ख़ूबसूरती खे एतिरो त संभाले करे रखियो जो अॼु बि सिर्फ़ देवनि अवतारनि उन सचे साईं जी सिर्फ़ ओचिती यादि ॾींदी आहे, या कोई कहाणी ॿुधाईंदो आहे, या कोई चवंदो आहे, त पोइ हिकदमि लू लू कंटारजी वेंदी आहे। ख़ुशी सां ॿिए की रहमत सां एतिरो भरिजी वेंदी आहे जीअं आसमान ते उॾंदी। पर जन संसार खे तपायो, संसार खे ॾुखायो, पंहिंजो जीवन बर्बाद कयो, ॿियनि खे बि हराम कई, रहाणी हराम करे छॾियो, त पोइ उन जे अवगुणनि खे बि प्रकृति पंहिंजो पाण में समाए करे रखियो। उनजी नेचर खे बि पंहिंजो पाण में हवाउनि में भरे छॾियो। जॾहिं बि उहो मौक़ो ईंदो आहे, जॾहिं बि उनजी यादि ईंदी आहे, हो अंदरि मुंहिंजो वरी क्रोध उथंदो आहे, अंदरि में वरी साड़ थींदो आहे, भला अहिड़े गंदे माण्हू जो हुजण ई चङो न आहे, इन जे लाशनि खे ई उॾाए छॾियो, इहे कॾहिं हुजनि ई न। यानी केतिरी निफ़रत हूंदी आहे ग़लती जे लाइ, ख़राबी जे लाइ। केतिरो प्यार हूंदो आहे चङाई जे लाइ, केतिरी निफ़रत हूंदी आहे ख़राबी जे लाइ। तंहिंजे करे असांजो जनम त आहे, पर कमाल जो जीवन आहे। जेकॾहिं सॼो जनम चङो थियो त पोइ उहो सॼो जीवन प्रकृति में वधंदो रहंदो, वसंदो रहंदो। असां हुजूं या न हुजूं, उहे तिरंगूं, उहे लहरूं, उहे बहितरियूं सदाई असां सां साथ रहंदियूं, ऐं केतिरनि खे सुख ॾींदियूं रहंदियूं। बहितर ईअं ई थींदो आहे जीअं कोई इंसान पंहिंजी ज़िंदगी में हुजे, उन सां सम्झी वञे। कोई इंसान जॾहिं चङो इंसान संसार छॾींदो आहे, तो हर कंहिंखे ॾुख थींदो आहे, अफ़सोस थींदो आहे। हर कंहिंजी चङाइनि खे यादि कंदो आहे, पोइ बि ॿ लफ़्ज़ हुनजी चङाइनि जा मुंहं ते ज़रूरु आणींदो आहे। कॾहिं कॾहिं उनजे लाइ अखियुनि में पाणी बि अची वेंदो आहे। ऐं पोइ यानी जेको एतिरो चङो, जेको असांखे एतिरो हरदिल अज़ीज़, एतिरो बहितर लॻे थो, त पोइ उनजी चङाई प्रकृति में घुमंदी रहंदी आहे, उहा हमेशह ॿियनि खे सुख ॾींदी रहंदी आहे। पर जेकॾहिं कोई इंसान ग़लति हूंदो आहे, कंहिंखे ॾुखाईंदो आहे, कंहिंखे तंग कंदो आहे, त पोइ जॾहिं हू मरंदो आहे, पोइ कॾहिं चइबो आहे यार अहिड़े को जान छुटे, एतिरो बि चई छॾिबो आहे जेको तंग हूंदो आहे। जेकॾहिं तंग न बि हुजे, हेठि थी वियो भले थोरो, जेकॾहिं तंग न बि हुजे, तंग न बि हुजे मगर तंग हुजे, पर कॾहिं कंहिं चइबो आहे यार हाणे छा कजे, पोइ चइबो आहे यार ठीकु आहे, हाणे मोए जे पोयों छा चइजे, मोए जे हर छा गिला कजे। ऐं इहे लफ़्ज़ त मोए जे पोयों छा चइजे, ठीकु आहे, जेको बि हुयो इन जहिड़ो कोई पाप, ऐं इन जे करे बददुआ हूंदी न। जेको ॿुधाईंदी आहे त चङो त हुयो ई न, बसि चऊं नथा, जेको अंदरि मुंहिंजो बददुआ निकिरंदी आहे। भई हुनजे लाइ अंदरि मुंहिंजो आसीस निकिरंदी आहे।
मुंहिंजे लाइ अंदरि मुंहिंजो हैफ़ निकिरंदो आहे। ऐं पोइ उहा उनखे अहिड़ो साड़े छॾींदी आहे जो जनम जनम भोॻींदो रहंदो आहे। तंहिंजे करे असां इंसान जेके आहियूं, असां सिर्फ़ु पाण खे इंसान सम्झी करे न विया, असां हिते छा थींदासीं, असां कहिड़े लेखे में ॻणिबासीं, छा में असांजो काथो हूंदो, छा में खातो हूंदो। असां पाण खे न सम्झूं आयासीं वयासीं, माना असांजे प्रकृति में हलंदो रहंदो। इन करे इहो असांखे मौक़ो हूंदो आहे त असां हिन ज़िंदगी में पंहिंजो पाण खे ठाहे वेठो। वॾी कमाल जी चीज़ आहे, असांखे थोरे वक़्त लाइ मौक़ो मिलियो आहे। जीअं हिकिड़ो शख़्स सभिनी खे तपाईंदो, सभिनी खे ॾुखाईंदो, जेको अचेसि कंहिंजी बि गिला करे घटि वधि करे कुझु बि आहे, कंहिंखे सांदो पवंदो, सभिनी खे तपाई खड़ो हूंदो। कुदरतन साईं जन जो सच साईं जो उन शहर में वञणु थियो तो उन सभिनी चयो सभु दर्शन ते हल, थोरो दर्शन करे हल। यार मां वेंदा ई न काॾे बि, जेॾो बि हुजे, छाकाणि त इंसान जी नेचर हूंदी आहे। ख़ैर नेचर ते पहुचूं था त हूं त मां काॾे वेंदो ई न। दर्शन करण में छा आहे हाल, चाहे मूंखे पतो आहे जेके आहिनि सभु माण्हू अंदरि जा हिकु हूंदा आहिनि, ॿाहिरि जा ॿिया हूंदा आहिनि, कीअं हूंदा आहिनि, खोपड़ी चयो। छाकाणि त इंसान जी नेचर हूंदी आहे, जहिड़ा ई पुराणे कर्म जा ख़्यालु खणी करे ईंदो आहे, पोइ अची करे अपनाईंदो आहे। इन करे जेकॾहिं पुराणे कर्म में चङो हूंदो तो कंहिंजी ग़लति ॻाल्हि मां बि चङाई कढंदो। जेकॾहिं पुराणे कर्म जो उबतो हूंदो त कंहिंजी चङाई मां जो बि मंदाई वेठो कढंदो। क्योंकि जेतिरो चङाई ॿुधो कोई न कोई अवगुण कढी करे साम्हूं वेही रहंदो, कि पुराणे जन्म जो उहो पंहिंजो नेचर हूंदी आहे। इन करे कर्मनि असांखे पुराणी नेचर खणी करे ईंदा, हुनखे पुराणे जन्म जी नेचर। जेको चएसि कंहिंजी गिला, कंहिंखे उछालणु, कंहिंखे कुझु, कंहिंखे ॻाल्हाइणु, हो हुन सां न आयो। कुदरती हाणे हू इहो ई तपायल, हू इहो ई सभिनी खे तंग करण वारो गिलाखोर। कुदरतनि साईं जन पेर घुमाइण वञनि पिया, साम्हूं कुदरती अचे पियो। हाणे साम्हूं पइजी वियो ओचितो, एतिरो ॾुखियो माण्हू। पोइ साईं जन खे ॾिसी करे सचो साईं खे ॾिसी घड़ी खनि जे लाइ बीह रहियो, बसि ख़ामोश, छड़ो तके खड़ो। ऐं तकींदे तकींदे सिर्फ़ु बीठो रहियो ऐं सिधो अची करे साईं जन जे चरणनि ते किरियो। ऐं साईं जन खे चयईं मूंखे पतो न आहे छो या छाजे लाइ अॼु ताईं न मां कंहिंखे चङो सम्झंदो, न कंहिंखे चङो मिसाल त हरू भरू अंदरि में ख़्यालु बि कंदो आहे, पर मूंखे पतो न आहे अलाए छो। भई तव्हांजो दर्शन जो तव्हांखे ॾिठो त मुंहिंजी ज़िंदगी में ठहराव अची मां बीह रहियो आहियां बसि। ऐं बीठियूं बि सही, पर बीहण खां अॻु इहो बि पतो न आहे तव्हांजे पेरनि ते मां छो अची किरियो आहे, इहो बि मूंखे ख़बर कोन्हे। ॿिन्ही चीज़ुनि जी मूंखे ॼाण न आहे। हाणे छो इहो तव्हां ॿुधायो, तव्हां छो चयो? तॾहिं साईं जन मुस्कुरायसि ऐं मुस्कुराए करे मुंहिंजे मस्तक ॾे ॾिठो ऐं ॾिसी करे चयऊंसि अॼु तोखे बीहणो ई हुयो। चए सॼी ज़िंदगी न बीठुमि, हाणे छो बीठो? चए छा आहे न, अॻे जनम में
टुकड़ो खून ख्वार जानवर है, कंहिंखे चीरण, कंहिंखे फारण, कंहिंखे ज़ख़्मी करण, कंहिंखे तंग करण तुंहिंजी नेचर आहे। जेको अचे टुकड़ो बेरहम जानवर हुए। हिकु ॾींहुं गरम हो ॾाढो, ऐं हिकिड़े पखी जा बच्चा थोड़ा घुमण पिया। मुंहिंजे माउ जेका हुई उहे विया ॿारनि जे लाइ कुझु खाधो खणणु, भई ॿारनि जे लाइ खणी अचो, ऐं उहे उते शिकार थी विया। शिकारी में ॿिन्ही खे मारे छॾियो। गर्मी हुई ॾाढी, मुंहिंजा बच्चा तड़फनि पिया, ऐं तूं तो किरास थिए, तोखे कहीं ते रहम न ईंदो, पेरनि सां ई मारे छॾींदे। उस तेज़ हुई, तूं जीअं तो किरास थिए तो जेके बच्चा हुया उनखे पछाले जी छांव पई, ऐं छांव जे करे उन्हनि कुझु सुख जो साह कयो। ऐं जीअं उहो कुझु सुख जो साह कयो त तोखे उतो ॾिसंदे त कॾहिं रहम त कोन आयो, पर मूंखे ॾिसी करे रहम आयो। या ठीकु आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, मुंहिंजे बीहण सां उनखे छांव मिले थी त ठीकु आहे। इन करे तूं उनखे छांव ॾियणु शुरू कई। सिधी ॻाल्हि आहे, उस तेज़ हुई, उहा तोखे साड़े पई, पर तूं उहो बर्दाश्त कंदो रहे गर्मी। लेकिन बच्चनि खे तूं उस अचणु न ॾिनी, मरणु न ॾिनो। ऐं जे थोरो माहौल चङो थियो, तूं वरी उनजे लाइ उनजी माउ हुई कोन, कुझु खाधो उनजो खणी करे पंहिंजे मुंहं में उनजे अॻु अची रखियो, ऐं उहे बच्चा बची विया, ऐं तूं उहो त पोइ हलियो वए। उहे पंहिंजा रिड़ी रिड़ी पंहिंजा घर में हलिया विया। ऐं जेको तूं उहो चङाई कई, इन करे तूं इंसान थिए। हाणे इंसान त थिए, पर हुए त खूट ख्वार जानवर, कंहिंखे छॾींदो कोन्हे, जेको सड़ंदे हिकु हिकु ते। तंहिंखे नेचर तूं पंहिंजो खून ख्वार जानवर वारी खणी आहे। इन करे कंहिंखे सताइण, कंहिंखे ॾुखाइण, कंहिंखे कुझु करणु, कंहिंखे उछालणु तुंहिंजी हली पए। लेकिन हाणे जीअं तूं साम्हूं आहीं, तो जेको तूं ॿारनि खे सायो ॾिनो, उनजो फल थोरे वक़्त जे लाइ उदे थियो, ज़ाहिर थियो। ऐं तूं जेको एॾो खून ख्वार हुए, हाणे तुंहिंजो जनम छा जीवन ख़तमु थियण वारो, तो जीअं तूं मुंहिंजे साम्हूं आहीं, तोखे दर्शन थियो, उहो उन साए तोखे साथ ॾिनो ऐं तोखे बीहाए छॾियो त मां खून ख्वारी को बची करे हाणे मूंखे चङी जॻह तंहिंजे करे इहो भाग जो तोखे मौक़ो मिलियो, नसीब मिलियो। ऐं इन करे ऐं पोइ जीअं हुन ॿुधो, हिकदमि पेरनि ते किरियो। चयसि अॻु में जेको बि हुयुमि, पर हाणे जेको बि आहियां, पर थोरे साए जे सदके अगरि तव्हांजी रहमत मिली आहे, त पोइ हाणे हमेशह जे लाइ मूंखे रहमत में रखो, ॾियो सायो सदाई बणियो रहे, मुंहिंजो जनम जनम जीवन जीवन। ऐं उहो ई शख़्स पोइ नाम ध्यानु शेवा सिमरन सां जेको सभु खे तपाईंदो, एतिरो रंग जी लाल थियो जो सभु खां बहितरीनु इंसान थियो, ऐं मालिक जे नाम सां तरी करे पार पियो। तंहिंजे करे असांजो जेको जनम आहे, उहो एॾी अहमियत न आहे। असांखे पंहिंजे जीवन ते नज़र रखणी आहे, त असांखे कंहिं न कंहिं मौक़े सां इंसान जो जनम मिलियो, पर हाणे असांजो जीवन कीअं बणिजे, हाणे असां ज़िंदगी खे कीअं ठाहियूं, ऐं पोइ उहा असांजे मथां आहे। जेकॾहिं पुराने नेचर वांगुरु
जड़ा आया से ओढ़ाई थी करे वया से तो पोए वो मौको ही विञाए छॾियोसीं। पर जेकॾहिं उन मौक़े खे सजायो कयोसीं त पोइ असांजो जीवन बणिबो। इन करे पाण सभु उन सच साईं जी रहमतुनि में ईंदा। तो जन्म तो आहे पर हाणे जीवन कीअं सवारु। छाकाणि सच साईं अचण साईं जन्म वठी करे जीवन जो संदेश ॾिनो। भई जन्म तो थियो पर पंहिंजे जीवन खे संवारियो। ऐं पोइ जीवन असांजो ज़्यादातर थींदो आहे संग सां। जहिड़ो असांजो संग हूंदो तहिड़ो असांजी नेचर थी। तंहिंजे करे पंहिंजे संग खे बहितर करे रखो। उहो असांखे चङनि जो संग हुजे, उन सच साईं जो संग हुजे। सच साईं जे रहमत में बि इन करे ईंदा आहियूं त जीअं जनम त थियो पर जीवन संवारण वारो इहो ई आहे जंहिं अची करे हिकदमि नाम ध्यान शेवा सिमरन सत्कर्मनि जो संदेश ॾेई करे असांजी इंसानियत खे उजागर कयो, ऊचाई ताईं पहुचायो, जी रहमत ताईं पहुचायो। तंहिंजे करे उहो सचो साईं जनम ऐं जीवन ॿिन्ही जो मालिक आहे। असां थोरो उनजी रहमत में हलूं, असां ॿई संभाले वेंदासीं, ॿई बणाए वेंदासीं। जंहिंजो सिर्फ़ नालो, जंहिंजो सिर्फ़ कोई व्याख्यान, कोई असांखे ॻाल्हि ॿुधाए, कोई असांखे उनजी कहाणी ॿुधाए, कोई जीवन दर्शन ॿुधाए, तो उहा ई असांखे एतिरो बदलाव में आणे छॾींदी आहे त अंदाज़ो लॻायूं उहो पाण छा हूंदो। जंहिंजो सिर्फ़ नालो एतिरी रहमत सां भरे त उहो पाण छा हूंदो, उन सां अंदाज़ो लॻायूं। किथे हलंदा आहियूं, घर में हुजूं कंहिं कंहिं ॿिए घर में हलूं, सिर्फ़ किथे तस्वीर लॻल हुजे, असां कंपनी कचारी कंदा वञूं, असांजो ख़्याल में न हुजे, असां मज़ाक कंदा वञूं, ॻाल्हाईंदा वञूं, कुझु बि हुजे, ऐं उनजे ड्राइंग रूम में दाख़िल थियूं ऐं ड्राइंग रूम में साम्हूं सच साईं जी तस्वीर हुजे, इनखे थोरो हेठि करे विया जेको वेठो आहे साम्हूं, सभिनी जी नज़र खे रोके करे वेही रहो। एक्चुअली कॾहिं मां थी करे सभिनी खे उथारियो, जेकी ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू अॻो मां ईंदो आहे, इहा हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे। उन वीचार खे पाण खे दर्शन ॾाढो सुठो थींदो आहे, दर्शन ॿुधणु सभु कुझु इहो जो भाग हूंदो आहे, इहो भाग हुजण बि खपे, पर अहिड़ो भाग न हुजणु के हिकु भाग वठण जे लाइ पोइ पूरी लाइन जी सॼो दर्शन बंदि करे छॾिजे, सभिनी जो वरी भाग जो ॿुधो पासे। छाकाणि वरी सभिनी खे रोकण जो जेको पाप लॻंदो आहे उहो हिक खे अलाए केॾा वधी वेंदा आहिनि, पतो बि न पवंदो आहे। इन करे वेहिजे अहिड़ी जॻह ते जिते ॿिए खे हर भरू ॾुखियो न कजे, पाण खे लॻंदो आहे त शायदि भाग आहे, मूंखे ॾाढो लॻंदो आहे कोई कुर्सी विझी विच ते वेही रहंदो आहे या को वेही रहंदो आहे, पोइ सभिनी रोके छॾंदो आहे, हक़ीक़त ॾाढो ॾुखियो कमु आहे। कोई अची करे ॿी ते अॻो बीह रहंदो आहे, पोइ हिकु ॼणो 50 ॼणनि जी जॻह आहे न, उहो रोके छॾंदो आहे। इन करे थोरो इन मामले में दिमाग़ हुजणु खपे। भई मां हिकु त दर्शन कयो, पर 50 जो दर्शन जेको विञायो उनजो छा थींदो। इन करे मां सुठे नमूने सलूके सां बहितर नमूने जेको आहे करे
वो वधीक चङो हूंदो आहे। थोरो थोरो साइड थी वञिणो आहे, ॿियो छा करिणो आहे, साइड थी वियो आहे, ॿियो कुझु करिणो थोरी आहे। मुंहिंजे ख़्याल में जेके मथे वेठा आहिनि वधीक चङा वेठा आहिनि, जेको लॻे थो आहे त वधीक बहितर नमूने वेठा आहिनि। ऐं इहा सोच सभिनी खे हुजणु बि खपे। सो हक़ीक़त में असांजो जीवन अहिड़ो जॻह सचे साईं खे ॾिसंदासीं। असां घुमंदा घुमंदा वञूं, खिलंदा वञूं, ड्राइंग रूम में पहुचूं, असांजो ख़्याल बि न हुजे, पर दर टपूं जीअं साम्हूं सचे साईं जी तस्वीर ॾिसण में ईंदी, पोइ हिकदमि थोरे वक़्त लाइ ठहराव अची वेंदो, हिकदमि ख़ामोश थी वेंदासीं। ऐं घणो करे सिर्फ़ु ख़ामोश बि न थींदासीं, पर हिकदमि हथ बि जुड़ी वेंदा, नमस्कार बि थी वेंदो। असां थोरो गहराई सां ॾिसूं, असां बिल्कुलु उबते मुंहुं थी वियूं, खिल मज़ाक कंदा ईंदा आहियूं, कंपनी में वेंदा पिया आहियूं, कचहरी में वञूं था, सिर्फ़ु तस्वीर साम्हूं आई, उनजो दर्शन कयो, असांजा हिकदमि ठहराव अची वियो, शांती अची वई, असांजा हिकदमि उहे सचे साईं जी रहमत जा गुण असांजे अंदरि में अची विया, उनजी रहमत अची वई, असांजो हिकदमि शीश झुकी वियो, असांजी सोच वीचार अमल सभु कुझु बदिलजी विया। हिकिड़ी उल्टी चाल हिकदमि सिधी थी वई, जंहिंजी तस्वीर खे सिर्फ़ु ओचितो ॾिसण सां उल्टी चाल सिधी थी वञे त उहो पाण छा हूंदो, असांखे ॾिसूं त सही, हुनखे सम्झूं सही, उहो किथे हूंदो। वॾे सम्झण जूं ॻाल्हियूं हूंदियूं, जंहिंजो थोरो थोरो अमल खे असां ॾिसूं त सही, उहो पाण छा हूंदो। ऐं असांजो नालो जेको बि आहे, पंहिंजे नाले खे, पंहिंजी नेचर खे असां केतिरो बि उछालियूं, केतिरा बि लक़ब ॾियूं, केतिरा बि ॻाल्हियूं करूं, केतिरो बि कुझु कयूं, पर जंहिंजो सिर्फ़ु नालो उहो नाम बणिजी वञे, ऐं जो नालो ई नाम फिरी करे अहिड़ो मंत्र बणिजी वञे कि जन्म जन्म जा बंधन टोड़े करे मुक्ति मोक्ष ते पहुचाए, मालिक ताईं पहुचाए छॾे, जंहिंजे नाले में नाम में एतिरी शक्ति अची वञे, सभु कुझु करे छॾे, त उहो पाण छा हूंदो, असां करे उनखे त ॾिसूं उहो छा हूंदो। तंहिंजे करे हक़ीक़त में उनखे पाइण जे लाइ असांजी नज़र उन तरफ़ वञणु खपे, त उहो छा हूंदो, ऐं उनजे लाइ उन पाण खे केतिरो संभालियो हूंदो, केतिरो बणायो हूंदो, केतिरो सिमरन कयो हूंदो, केतिरो छा छा कयो हूंदो। कॾहिं असां ॾिसूं त सही, जंहिंजो सभु कुझु ॾिसो, असांजो मुंहुं आहे, असां कुझु बि ॻाल्हाईंदा, असां आज़ादु कुझु बि चऊं, लेकिन जेको आज़ादु कुझु बि चऊं, हक़ीक़त में इन करे जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं, कोई फ़र्क़ु थोरे पियो आहे न। लफ़्ज़नि में कंहिं किस्म जो पावर ई कोन्हे, सदाई ख़ुशियूं,
हरू भरू जेके सभु आहियूं कंहिंखे पिठूं हरू भरू पिठ बि कोन लॻंदी, हरू भरू अहिड़ी ताक़त बि कोन्हे, कंहिंखे दुआ ॾियूं हरू भरू अहिड़ी बि कोन्हे लॻंदी। जेके हिसाब वेठा आहियूं हरू भरू कंहिंखे वेही करे अंदर में पिठूं कंहिंखे लॻी आहे, कंहिंजूं दुआऊं जो हरू भरू कंहिंखे हर कंहिंजी थोरे लॻंदी आहे। जेके सभु आम ज़िंदगी में जेके बि गुज़ारींदा आहियूं, लेकिन सच साईं खे ॾिसंदासीं जेको मुंहुं मथा चवे उन वक़्तु थी पवे, जेको मुंहुं मजो निकिरे उहो थिए। एसि ताईं रांदि ते वेठा रहनि भई जेके सिर्फ़ु ध्यारे खे बि न चवनि भई हेतिरो पवे, ऐं जेके चवे थो पइजी वञे त पोइ यानी जेको मुंहुं जो चवनि उहो थी पवे। इहो असां त सभु चवंदा आहियूं हुनजी रहमत आहे, हुनजी शक्ति आहे, हुनजी ताक़त आहे, चवणु सवलो कमु आहे, लेकिन सम्झ जी ॻाल्हि इहा आहे इन खे पाइण जे लाइ उनखे पाइण जे लाइ या उनखे संभालण जे लाइ उनखे पाण ते केतिरो कंट्रोल करणो हूंदो असां कॾहिं ॾिसूं त सही। यानी कोई हिकिड़ो लफ़्ज़ केॾी वॾी तपस्या आहे त पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू ॻाल्हाए बि न सघे, सोचे सम्झी ॻाल्हाए। केॾो वॾो सेल्फ कंट्रोल आहे भई जेको चवे उहो थी पवे, ऐं केतिरो संभालणो पवंदो। असां ॾिसंदा आहियूं कोई गिला न करे, कोई छड़ो न्यापो ॾे या ॿुधाए फलाणे तुंहिंजे लाइ हे चयो पए, हिकदमि आग बगोला थी वेंदा। उन चयो अलाए न चयो इहा बि ख़बर कोन्हे, सिर्फ़ु कंहिं चयो चुरच ॾेई छॾी, आग बगोला थी वेंदा आहियूं। अंदरि हलंदो आहे, जलंदो आहे, अंदरि में एतिरा एतिरा ख़्याल ईंदा आहिनि, उधमाद उथंदा आहिनि, ऐं सोचे सोचे एतिरी नेगेटिविटी अची वेंदी आहे जो रिवेंज जे लाइ तयारु थींदा आहियूं, बदिलो वठण जे लाइ थी वेंदा आहियूं, मरण मारण लाइ तयारु थी वेंदा आहियूं, सभु कुझु हेॾे होॾे थी वेंदो आहे। हिकिड़े कूड़े न्यापे ते या कंहिंजे चुर्त जे हक़ीक़त बि न हुजे, असांजी अहिड़ी हालत थी वेंदी आहे त जंहिंजी औलाद खे बली चाढ़ियो वञे, जंहिंखे साम्हूं कुझु चयो वञे, ऐं उन वक़्त में उनजे चेहरे ते कोई गुंज बि न अचणु खपे, हिकिड़ो कोई बददुआ जो लफ़्ज़ बि न निकिरणु खपे। अञा लफ़्ज़ निकिरे त मालिक मुंहिंजे घर खे या उनजे घर में ॿार हुजे, घर आबाद हुजनि, ख़ुशि हुजनि, त केतिरी वॾी तपस्या हूंदी, केतिरी वॾी रहमत हूंदी, केतिरो यानी एतिरे ग़लति करण वारे जे लाइ बि जॾहिं कोई अहिड़ो लफ़्ज़ न निकिरे त केॾो वॾे पाण खे सेल्फ कंट्रोल हूंदो, केतिरो पाण खे संभालणु हूंदो, केतिरो पाण खे रोकणु हूंदो। कॾहिं असां सोचूं त सही उहो छा हूंदो। असां चई छॾियो भई वचन शक्ति हुई, जेको मुंहुं सां चवंदा उहो चई थींदो, बसि वधीक आहे। थींदो त हुयो, पर थींदड़ जे लाइ कहिड़ो वॾो कंट्रोल हो। तंहिंजे करे जेको असां इहे महान हस्तियूं उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदा आहियूं, इहा ॻाल्हि आहे ई न भई असां उहो दर्शन न कयोसीं, न ॾिठोसीं, असांखे पतो नाहे
असां सभु ॻाल्हियूं कंदा पिया आहियूं। इहा का वॾी ॻाल्हि न आहे। हक़ीक़त में महान इंसान जेके बि आहिनि, अज़ीम हस्तियूं जेके बि आहिनि, ये महान इंसान ये हमेशा असां सां गॾु न रहंदा आहिनि। केतिरो असां सां गॾु रहंदा, कॾहिं किथे, कॾहिं कीअं, कॾहिं कहिड़े दौर में। उहे पंहिंजी मर्ज़ी वारा आहे ऐं न वरी असां बि हुन सां गॾु एतिरो रही सघंदा आहियूं। कॾहिं घर, कॾहिं परिवार, कॾहिं कारोबार, कॾहिं संसार। रहण गॾु जी ॻाल्हि न आहे। इहे महान इंसान जेके आहिनि, इहे महान इंसान बणिजी करे पंहिंजी महानता प्रकृति में छॾींदा आहिनि। जंहिंजे असां पहिरियों ॻाल्हायोसीं, नेचर में छॾींदा आहिनि। उन जेका नेचर आहे, उन जेका रहमत आहे, उन जी आसीस आहे, उनजो जीवन आहे, उनजा सत्कर्म आहिनि, उनजो जाप आहे, सिमरन आहे, ध्यानु आहे, ऊचाई आहे, पहुतरताई आहे, उनजी महानता सदाई हलंदी रहंदी आहे। जेका उहा महानता हलंदी आहे, उहा ई असांखे बदिलाईंदी आहे। जीअं सच साईं जी तस्वीर दर्शन थिया, असां बदिलजी वियासीं। उनजो नालो आयो, असांजी नेचर बदिलजी वई। उनजी असांखे कंहिं कहाणी ॿुधाई, सच साईं ही रहमत कई, असां हिकदमि चवंदासीं यार पाप न चङाई करूं, पंहिंजी ज़िंदगी खे ठाहे वठूं। उहा महानता अज़मत वॾे कमाल जी हूंदी आहे। ऐं उहा अज़मत इहा हूंदी आहे त जॾहिं असांजी नेचर खे वठी असांखे यादि अचे, उनजी रहमत खे जॾहिं बि यादि करूं, त पोइ थोरो असां उन वांगुरु बणिजणु चाहियो शुरू कयूं। उनजी नेचर वांगुरु पंहिंजो पाण खे थोरो ठाहिणु शुरू कयूं। उन वांगुरु पंहिंजो पाण खे बदिलाइणु शुरू कयूं। जेकॾहिं सचे साईं असांखे अहिड़ा बि हलिया जो किथे उन्हनि ॿार जी क़ुर्बानी ॾिनी, किथे न्याणी खणी विया, किथे पंहिंजो मुछूं वार मथो कूड़ाइण जे लाइ तयारु थी विया। माने जन एॾो कुझु कयो। अगरि एतिरो उन्हनि कुझु रहमत कई, केतिरो कुझु ॾिनो, एतिरो कुझु कयो, असां एतिरो त करे सघंदा आहियूं। जेकॾहिं ॾियूं न, कंहिंखे ॾुखायूं त न। सचे साईं हर ग़लति ॻाल्हि में बि पंहिंजो संदेश, पंहिंजी रहमत उहा बहितर नेगेटिव ऐं पॉज़िटिव ॾिनी। अगरि असां पॉज़िटिव नथा करे सघूं, हलो असांजे वास जी ॻाल्हि न आहे, लेकिन नेगेटिव त न करूं, इहो त असांजे वास आहे। अगरि कंहिं चङे जी असां नेकी नथा करे सघूं, कंहिं हलो असां बर्दाश्त त नथा कयूं, लेकिन कंहिं चङे जी असां गिला त न करूं, असां उनखे त न चयो छॾियूं, इहो त असां करे सघंदा। त जेका जेका चीज़ असां करे सघंदा आहियूं, असां उहा कयूं। जीअं उहा कंदा वेंदासीं, असां में बदिलाव ईंदो वेंदो। ऐं उनजे लाइ सचे साईं जो संग, उनजे लाइ सचे साईं जो सत्संग, ऊंची रहमत, उहो असांखे बदिलाईंदो रहंदो। असांखे वरी वरी यादि ॾियारींदो रहंदो त कुझु बणिजूं, कुझु बहितर थियूं। छाकाणि त पतो न आहे पुराणे जन्मनि जो अलाए कहिड़ा खड़ी आया। इन करे कॾहिं बि असां पंहिंजी इंसानियत खे न लॼायूं, पंहिंजी चङाई खे न लॼायूं। चङाई जे ॻाल्हि ते कॾहिं असां ग़लति न बणिजूं, इहा असांजी काफ़ी महानता आहे। इहा घणी चङाई आहे। असां सिर्फ़ु
चंगी गाल खे बस गलत गाल में पेश न करो, कहीं चंगे जी गिला न करो। जेकॾहिं कहीं जी गिला आहे भी उनके उछालियूं न, असां उनमें शामिल न थियो। ओ हलंदो पिया सीरियस हिकिड़े विच में मज़ा थोरो जोक भी हुजे, बाक़ी यादि अचे थो ॻाल्हि कॾहिं कॾहिं उछालण ते, कॾहिं बि न त उछालण वारा बणिजी वियासीं न, अॼु पंहिंजो पाण खे उछाले छॾींदासीं। आमतौर असांखे पतो बि न हूंदो आहे, असां कंहिंजी बि गिला करे छॾींदा। ऐं अगरि कोई थोरो गिला कोई करे बि सही न, कोई चवे बि सही, त पोइ उनखे जवाबु ॾियण जी कोशिशि न करो। इहा ज़िंदगी में यादि रखो। आमतौर असां वरी कंहिंखे जवाबु ॾींदा आहियूं, गिला बि कंदा आहियूं। हिकु जवाबु कोई ॾिनोसीं तो 100 गिला वारा ॿाहिरि ॿिया अची वेंदा आहिनि। तव्हां सम्झो अॼु ताईं असां सोशल मीडिया खे ॾिसूं, कोई चङी पोस्ट हलंदी आहे, उनखे असां केतिरो फॉरवर्ड कंदा आहियूं, ऐं कोई ग़लति पोस्ट ईंदी आहे उनखे केतिरो उछालींदा आहियूं। असां पंहिंजो पाण खे असां पुछूं भई जेका असां रोज़ हिक ॿिए खे मैसेज कंदा आहियूं, फॉरवर्ड कंदा आहियूं, उहो असांजे दिमाग़ ते चङी ॻाल्हि वारो असरु ग़लति ज़्यादा थींदो आहे या ग़लति ॻाल्हि वारो? सभु हिक ॿिए खे ॾींदा वेंदासीं। कंहिंजी थोरी गिला अचे, कंहिंजे लाइ कोई लफ़्ज़ हिकिड़ो लिखी छॾे, कंहिंजे लाइ कोई चवे थो, सभु चओ अड़े हिन चई पई, हिन चई पई, हिकदमि सभु हिक ॿिए खे ॾींदासीं। हिन जे लाइ हिन लिखियो थी, इहो वरी हुनखे 10 ॿियनि खे करे छॾो, हिकदमि चौधारी। ग़लति ॻाल्हि ईअं फैलंदी आहे, सभु ॾींदा आहियूं। कॾहिं कंहिं चङी फैलाई आहे? इहा चङी खे उन एंगल सां वठंदा आहियूं। इहे गिला वारा जाम मिली वेंदा आहिनि, ऐं उनखे रोकण जी बि न करो। कोई तव्हांजे लाइ कोई लिखे न, छॾे ॾियो। छो जे इन्हनि खे जेको आहे न भॻवान जो वरदान हूंदो आहे, इनखे अहिड़ी आसीस मिलियल आहे जो इनखे कोई रोके बि न सघंदो गिला खोरनि खे। उहो हिकिड़ी कहाणी आहे। तो हिकिड़ो राजा हो, पोइ उनखे जे कोई अचे कंहिं महिल नुक्स करंदो, जे कोई अचे, कोई न कोई, जे कोई चङाई अचे, मंदाई अचे, जे कोई अचे, कोई अचेसि अरे छो देरि कई, चए सही बसि नेम में वेठो हुउमि, ध्यानु लॻी वियो, आयो ते छड़ो ॾेखार कंदो आहे, ध्यानु लॻी वियो। ॿियनि खे ॾेखारींदो आहे नेम में वेठो, छा कंदो, अंदरि ॿिया हलंदा पिया हूंदा थी, जेको बि आहे। वरी कोई ॿियो अचेसि, चए तूं काॾे वई? चएसि मां घुमणु वयुमि। चए ॿुधी न मरंदो आहे, शर्म न थींदो अथई? नेम जी महल आहे, नेम न कई, बाक़ी वेंदो पिया हेॾे होॾे घुमंदो वरंदो आहे। तो जे कोई अचेसि मुंहिंजे उबते ॻाल्हाए, कंहिंजो न कंहिंजो अवगुण ज़रूरु कढे। हिकिड़े ॾींहुं पोइ घुमंदो आयो तो नारद मिलियुसि। जीअं नारद आयुसि त सभिनी चयो भई असांजो राजा आहे राजा, पर हिननि सभ जो नालो जेको आहे न असां रखियो आहे पाण में निदिक राज, भई गिलाखोर जो बादशाह। निदा चइबो आहे, गिला खे निदिक चइबो आहे, जेको गिला करे। भई ये निदिक राज आहे, भई शहंशाह आहे गिलाखोरनि जो। इनमें कोई बि जेका चङी ॻाल्हि करोसि, ये कोई न कोई उल्टी ॻाल्हि ज़रूरु कंदो आहे। त जेके तूं आयो आहे, चयोसि मां हिन सां पाणे पुछंदुमि। नारद बि घुमंदो आयुसि, जीअं आयुसि पोइ नारायण नारायण कंदो आयुसि, जीअं आयुसि नारायण नारायण कंदो। मुंहिंजो राजा कीअं? चए बसि ॿियो कोई कमु अथई कोन, छड़ो नारायण नारायण कंदो पिया, ॿियो छा कंदे? ॿियो उअं ई तूं छा कंदो आहे? वरी जीअं
नारे चयुसि चए ठीकु आहे भले नारायण नारायण नथो चवां, तूं ॿुधाए छा ॻाल्हि आहे, पंहिंजो हवालु ॾे। चए कहिड़ो हवालु ॾियां, हाणे तोखे कहिड़ो हवालु ॾियां। छड़ो मां चयो मां नारायण नारायण कर त भॻवान जो नालो ई विसरी वियो, कहिड़े कम जो कहिड़ो चङो आहे। हाणे जेको चवे थो उब तो वरती ॾे। आख़िर नारे ते को भॼी वियो। चयो हर ॻाल्हि में अवगुण करी वेठो आहे, मां छा करां। आख़िर वियो मत भॻवान ॾे। चयसि हिकिड़ो राजा आहे सफ़ा निदिक राज, इन करे सो मां हुन सां न पहुचो, संसार में कोई न पुॼंदो अथसि। जेको ई आहे कोई न कोई गिला जो घांगो आहे ई आहे, कोई न कोई अवगुण करंदो आहे। तंहिंजे करे तूं कुझु ॾेसि। भॻवान बि मज़ाक सुझी चए चङो भले वठी अचेसि, ॾिसूं हिते कोई अवगुण कढी ॾेखारे। हिते अचे सो हे मनाए आयो, हाल तोखे भॻवानु घुरायो आहे, ॾाढे तूं वई हुयुसि। ऐं ते ठीकु आहे हलंदो आहे। भॻवानु लक्ष्मी खे सॼो चए ॿुध, हिन जे लाइ तूं खाधो तयारु कर, पहिरियों खे खाधो खवाए, पर खाधो अहिड़ो तयारु कर जे सभु आइटम, सभु सवादु, टेस्ट एॾी हुजे जंहिंखे कुझु चवण जो मौक़ो न मिले त कोई ॻाल्हि लक्ष्मी सां। ऐं लक्ष्मी बि तयारी कई, सॼो भंडार, सभु सवादु टेस्टी चीज़ूं एॾियूं तयारु करे ॼण पोइ राजा साईं वारे दस्तरख़्वान ते आयो, भई एॾा आइटम कंदो आहे, एॾियूं टेस्टियूं रखंदो आहे। जॾहिं भंडार तयारु कंदो आहे, एॾा नवां चीज़ूं नयूं नयूं आइटम पैदा कंदो आहे राजा साईं वांगुरु, जे कंहिंखे मौक़ो न मिले। इन करे नवां नवां आइटम राजा साईं बि रोज़ नवां करंदो आहे, हुन बि पंहिंजा कढिया वेंदा। आख़िर लक्ष्मी जी एॾी तयारी कई जो हे आयो, हिनखे जो पहिरियों रोटी खाओ। हे रोटी न वेठो, रोटी एॾी टेस्टी, एॾी बहितरीन, हाणे स्वर्ग जी रोटी एॾी खाई न वेठो, ॾाढी शौक़ सां खाधे। भॻवानु नारद को पुछियो, चइसि बसि अहिड़ो ख़ुशि थियो आहे, अहिड़ो खाधो ठहे, एॾो बहितर थियो आहे, छा ॿुधाए। मूंखे लॻे थो कि मौक़ो हाणे कोई न मिलंदो जेकॾहिं कोई गिला करे। भॻवानु चङो भला वठी अचेसि, जेको चवई हे वठी आयो। भॻवानु मिलियोसि चङे नमूने, चए ॾे हाल भला रोटी सही लॻी। चए हा सही, एॾी टेस्टी, एॾी सवादी, एॾी बहितरीन रोटी मां ज़िंदगी में न खाधी आहे। तंहिंजे करे कुझु चवण जी ॻाल्हि न आहे त केतिरा टेस्टी आइटम आहे, केतिरियूं चीज़ूं, केतिरो मूंखे आनंदु आयो आहे। वरी भॻवानु त ॾिस हर कंहिंजी गिला कंदो आहे। चए भला ॾे हाल, कोई कमी त न रहिजी वई। चयोसीं ॿी त काई कमी कोन हुई, एॾी टेस्टी, एॾी बहितरीन सभु कुझु हुयो, पर हरू भरू माण्हू कंहिंसां अहिड़ी बि न करे जे खवाए खवाए ॿिए जो पेट फाड़े रखे। तंहिंजे करे भॻवानु खिली वेंदो, चए एतिरे करण खां पोइ बि पंहिंजी ॻाल्हि पूरी कयई, काई न कई। शेर अहिड़ी बि न करे ॿिए जो पेट फाड़े रखो, जेको बि आहे खवाए खवाए। ऐं भॻवानु तुंहिंजी हथ कई शाबाश आहे, जेको तूं गिला कई आहे, कंहिंखे न बख़्शो थी। हाणे मां बि ॾाढो ख़ुशि थियो आहे, खिलियो आहे ॾाढो, जेको वार तूं चवे मां तोखे ॾियां, जेको ई घुरे। चए बसि मूंखे ॿियो कुझु न खपे, बसि इहो खपे त मुंहिंजो परिवार सदाई वधंदो रहे, मां सदाई अॻिते वधंदो रहां। ऐं भॻवानु उनखे सदाई परिवार वधण जो आशीर्वाद ॾेई छॾियो, तथास्तु चई छॾी। इन करे अॼु ताईं कोई हिकु गिला कंदो आहे, सॼो परिवार हुन सां गॾु थी वेंदो आहे। सभु गिला खे एॾो सो हक़ीक़त में जेकॾहिं गिला खे उछालींदासीं तो गिला वारा घांघा लॻी वेंदा, जाम मची वेंदा। पर जेकॾहिं उनखे नचो जे कुझु बि गिला कंदो रहे त पोइ हिते हुन चयो
पेट में सूर में पंहिंजे पेट जे सूर में पाण पूरो थी वेंदो, ॿियो कुझु बि न थींदुसि। जवाब न ॾियो खाई खाई पंहिंजो पाण पेट पूरो करजो, जवाब ॾियो त पोइ उथंदो रहंदो, वधंदो रहंदो। तंहिंजे करे हरू भरू गिला ज़रूरत न आहे। पंहिंजो जीअं सच साईं चयो, सच साईं जा वचन वॾे कमाल जा। सच साईं चयो गिला जॾहिं कोई करे त ॿ चीज़ूं साम्हूं रखिजो। जेकॾहिं गिला उहा हक़ीक़ी आहे त हिकदमि पाण खे संभाले वञो त वाकई मूंखां ग़लती थी आहे, पाण खे सुधारे वञो, संभाले वञो। उहो तव्हांखे अॻु में कॉन्शियस करे थो ऐं पोइ हिकदमि पाण संभाले करे पाण खे बणाए करे ठाहे वञो। क्रोध न कयो गिला ते, पर हिकदमि संभाले वञो। तव्हांखे गिला रहमत बणिजी करे ईंदी, जेका तव्हांखे कॉन्शियस कंदी पई आहे। तव्हां वरी संभाले वेंदा वे, गिला वारो कमु तव्हां वरी कंदा वेई न, सभिनी पापनि खां बची वेंदा वे। जेकॾहिं कोई अजाई गिला करे थो, अजाई उछाले थो, त पोइ बि ख़ामोश रहो। छाकाणि त जेको गिला करे थो, वरी जेको जंहिंजी गिला कंदो आहे, उहो गिला जा सभु पाप वरी जेके बि आहिनि, जंहिंजी गिला थिए उनजा सभु पाप उन हलिया वेंदा आहिनि। पोइ जंहिंजी गिला कंदो आहे उनजा पाप साॻियो में ट्रांसफर थी वेंदा आहिनि। पंहिंजी कहाणी वरी ईअं हूंदी आहे। जीअं हिकिड़ो राजा हो, राजा ॾाढो संत सेवी हो, सदाई सत्संग सिमरन माहौल सभु एॾो बनाए रखंदो हुउसि, राज विराज भाग सभु ख़ुशि हूंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं उनखे ख़्यालु आयो त जेके बि संत महात्मा पंडित ब्राह्मण आहिनि, सभिनी हिकिड़ो भोज कयां, भोजन कयां। ऐं सभिनी खे घुराए करे राजा हिकिड़ो वॾो पंगत लॻाई। ऐं जॾहिं राजा एतिरो प्यार में जो पाण शेवा शुरू कई, ऐं उहो करमंडल खणी करे हर कंहिंखे पाण खाधो पियो ॾे। जॾहिं उहो खीरणी या कुझु जेको बि खणी करे हले पियो, उहो ॾींदे आख़िरी ब्राह्मण ते पहुतो त उते अचानक चील मथां वञे पई। चील जे मुंहं में मुअल नांग हो, नांग मुंहिंजो ज़ाहि टिपकी पए। उहो ज़ाहि टिपकी करे उहो आख़िरी ब्राह्मण खे ॾियण वारो अची करे उन करमंडल में पई। ऐं राजा उतो खीरणी भरे करे ब्राह्मण खे खाराई। ऐं जीअं खाइणु शुरू कयूं, उहो ज़ाहिर ब्राह्मण ते चढ़ी ऐं उहो तड़फी तड़फी मरी वियो। तव्हांजो सॼो माहौल ख़राबु थी वियो, सभु कुझु हेॾे होॾे थी वियो, ब्राह्मण मरी वियो, सभु कुझु डामाडोल थी वियो। राजा खे बि ॾाढो ॾुख थियो। ऐं पर ब्राह्मण त मोह, पर जॾहिं केस धर्मराय जी दरबार में आयो, उते चयूं त इहो केस कंहिं खाते में वञे, भई ब्राह्मण खे कंहिं मारियो, आया राजा मारियो, भई राजा तो कोई कसूर आहे न। पोइ त मथो चील वञे पई, भई चील मारियो, चील त पंहिंजे रस्ते सां वञे पई, उनजो वास्तो ई न हो। भई नांग मारियो, भई नांग त मोअल हो, उनमें ज़ाहि टिपकी पए, नांग जो कहिड़ो वास्तो। कोई चील चवे, कोई रांग चवे, कोई राजा चवे, रोज़ हले पियो। आख़िर पाप कंहिंजे गले में वञे त वरी उहो भोगे, फ़ैसिलो न पियो थी सघे। उहो कुदरतन हिकिड़े ॾींहुं कुझु साधू यात्रा ते विया पए ऐं उन राजा जे शहर को गुज़रिया। उन्हनि खे शाम थी, उन ते शहर आहे, हिते तरसी करे थोरो वक़्तु आराम कयूं। त पोइ उन्हनि साधुनि अंदरि शहर में विया। शहर जे ॿाहिरों माई खड़ी हिकिड़ी पौड़ी, उनखां पुछूं अमा हिते कंहिंजो कोई मंदरु, कोई धर्मशाला, कोई अहिड़ी आहे जंहिं राति रही करे सुबुह जो हलिया वञूं यात्रा ते। पुछो न भाउ, मंदरु धर्मशाला छो? असांजो जेको राजा आहे उहो एॾो संत सेवी आहे, एॾो सभिनी जो ख़्यालु कंदो आहे, एॾो आदर कंदो आहे, एॾो क़दुरु कंदो आहे, जंहिंजो को अंदाज़ न आहे। सो तव्हां वञोसि, पोइ तव्हांखे एॾो ख़ुशि रखंदो, एॾो बहितर रखंदो, तव्हां सॼी राति तव्हांजी बहितर गुज़रंदी।
हूँ चबो काथे चयो न पोइ हितो जेको आहे तव्हां वञो सही गली हे पकड़े ॿी गली जीअं वेंदा वे साम्हूं राजा जो महल थो उते वञो ऐं असां ख़ुशी ख़ुशी वञण लॻा भई राजा जो महल आहे सभु कुझु बहितर थींदो त जीअं थोरो विया त माई पोयां सॾु कयूं बाबा बीहो बीहो हेॾे अचो चई चयो न ॿियो त कुझु बि न आहे राजा ॾाढो संत सेवी आहे ॾाढो प्यार वारो आहे मोहबत वारो आहे जेको अचे हुनजो ॾाढो ख़्यालु कंदो आहे पर जेको ईंदो अथसि न वरी कंहिंखे कंहिंखे ज़हर मिलाए करे मारे बि छॾी छॾींदो आहे खाधे में हाणे हिकिड़े ब्राह्मण खे मारे इन करे पाण खे संभाले करे रखिजो मथां कुझु खायो ऐं जीअं हुन चयो पोइ धर्मराय जी दरबार में केस फाइनल थी वियो त भई हाणे इन ब्राह्मण जो पाप न त इन माई ते आहे राजा ते आहे न चील ते आहे न नाग ते आहे इहो पाप इन माई जी गिची में आहे छाकाणि त इन हरू भरू कंहिंजी गिला कई आहे जेको ॾोही बि न आहे उनजी हरू भरू गिला कई अथई सो हक़ीक़त में जेको अजाई गिला कंदो आहे कंहिंजी इज़त खे उछालींदो आहे तो सभु पाप उनजे गले में हलिया वेंदा आहिनि इन करे जॾहिं बि गिला जी ॻाल्हि ईंदी आहे त उन ॾींहं खां पोइ अॼु ताईं हिकिड़ो मिसाल बणिजी वियो यार ॿिए जी गिला करण पराया नाग पंहिंजी गिची में पाए तंहिंजे करे असां गिला खां बचूं असांखे उछालण खां बचूं असां पंहिंजो पाण खे बचायूं ऐं उन सच्चे साईं असांखे संदेश ॾिनो त गिला अगरि हक़ीक़त आहे पाण खे सुधारे वञो अगरि ग़लति आहे तव्हांजा पाप वेंदा पिया तव्हां बहितर थींदा पिया तंहिंजे करे असां सच्चे साईं जी दामन में ईंदा हे जीवन जेको बि आहे असांखे बदलाव लाइ मिलियो आहे असांखे चेंज लाइ मिलियो आहे असांखे मौक़ो मिलियो आहे त पुराणा कर्म जेके ई खणी आया आहियूं असां पाण खे बदिलाए छॾूं बसि ऐं पोइ जेतिरो बदिलाईंदासीं वरी नेचर अहिड़ी आहे कुदरत प्रकृति अहिड़ी आहे जे असां बदिलायूं उहो बदिलाए करे पंहिंजो पाण खे असां करे छॾींदी आहे अगरि थोरी ॻाल्हि न आहे नेचर चवंदी आहे भई त चङा थियो मां पंहिंजो सभु कुझु तव्हांखे ॾेई छॾियां जेकॾहिं मंदा थींदा वे तॾहिं बि ॾेई छॾींदा सभु कुझु ॾेई छॾींदा नेचर अहिड़ी आहे असां ॾिसूं नेचर में केतिरो बदिलाव ईंदो आहे पाण अॼु वेठा आहियूं सच्चे साईं जो जन्मदिन आहे जन्मदिन 25 अक्टूबर 25 अक्टूबर 25 अक्टूबर सदाईं ईंदो हर महीने जी 25 हर महीने ईंदी आहे जेको ई महीनो हुजे पर 25 अक्टूबर उनजो सिर्फ़ु विशेष महत्व इन करे उनजी अहमियत इन करे छाकाणि जॾहिं 25 अक्टूबर ईंदी आहे तो 25 अक्टूबर ॿुधण सां ई उहो सच्चे साईं जो जनम यादि अची वेंदो आहे संत सतराम दास जयंती यानी उन तारीख़ ई सच्चे साईं जे नाले सां करे छॾी जॾहिं बि विस्पति ईंदो आहे भई साईं जो जनम त साल जे हिकिड़े विस्पति थियो न जेको 1967 में हिकु दफ़ो आयो हिकु दफ़ो सो बि साल में हिकु दफ़ो आयो सो बि वरी उन साल ते साॻियो आयो न आयो लेकिन सच्चे साईं एतिरी त पंहिंजी महानता कई एतिरा त सत्कर्म नाम ध्यान सभु कुझु संसार खे एतिरो त सुगंधित कयो नेचर खे एतिरो कुझु ॾिनो जो न सिर्फ़ु उहो हिकिड़ो विस्पति उन पंहिंजो पाण खे कटे करे सच्चे साईं जे नाले करे छॾियो
पर वरी हर महीने जो साओ विस्पति सचे साईं जे नाले ते करे छॾिजे ऐं हर महीने खां बाद हर विस्पति जो नालो ई उन सचे साईं सां गॾु करे छॾियो त मुंहिंजो न पर तुंहिंजो आहे तुंहिंजो नालो यानी केतिरी वॾी चेंज नेचर पंहिंजो पाण खे ई बदिलाए छॾींदी आहे। भई धरती त सॼी आहे जिथे बि हुजे पूरी धरती आहे मालिक जी वेठ धरती त कमी थोरी आहे लेकिन जंहिं धरती ते सिर्फ़ उन सचे साईं जो मंदरु ठहे उन धरती जो नालो ई बदिलजी करे वो संत सतराम धाम थी वञे भई धरती उनजे नाले सां मंसूब थी वञे त प्रकृति केतिरो पंहिंजो पाण खे बदिलाए छॾींदी आहे केतिरो ॾेई छॾींदी आहे केतिरो पंहिंजो पाण खे चेंज कंदी आहे चङाई केतिरो कुझु संसार खे बदिलाए छॾींदी आहे जेकॾहिं ग़लति थींदासीं त पोइ होली बि त हूंदी आहे होली ते होलिका खे जलायो वियो उहा त पतो न आहे कॾहिं जली अलाए कॾहिं जली लेकिन हर साल जलंदी आहे दशहरो आहे हर साल रावण ॿरंदो आहे जलंदो आहे लेकिन प्रकृति चवंदा कमु चङा न आहे तूं ॿियनि खे जलायो पोइ हज़ारनि सालनि खां जलंदो ई ॾिसण अचूं था हज़ारनि लखनि सालनि खां उन ते हैफ़ ईंदो ई पए थो चङाई उन्हनि खे पूजा जो आस्थान बणाए छॾियो मंदाई जे उन्हनि जलायो त उनखे जलाए छॾियो तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं असां नेचर कहिड़ी बि खणी आया आहियूं उन सां असांजो कोई वास्तो कोन्हे लेकिन जनम मिलियो मौक़ो मिलियो असांखे नज़र पंहिंजे जीवन ते हुजणु खपे नज़र पंहिंजी ज़िंदगी ते हुजणु खपे त मुंहिंजी ज़िंदगी कीअं ठहे मुंहिंजो जीवन कीअं ठहे ऐं सच साईं असांखे जीवन जो संदेश ॾिनो भई जनम सां गॾु जीवन संवारियो ऐं इन करे कोई जनम ऐं जीवन उहो त सभु सही आहे उहो त नेचर ॾेई छॾींदी आहे पर जंहिं जॻह ते उन जो दाह संस्कार थे जंहिं जॻह ते वो शमशान थे जंहिं जॻह ते उनजो अंतिम संस्कार कयो वञे उहा जॻह बि एतिरी पावन ऐं भागन भरी बणिजी वञे जो उहा समाधि या ॾेविड़ साहिब बणिजी वञे हर को अची करे शीश झुकाए जंहिं आख़िरी जॻह ते बि एतिरो महत्व हूंदो एतिरी रहमत हूंदी जो त जेको अचे सभु कुझु पाए उहो पाण छा हूंदो करे असां उहो त ॾिसूं किथे पहुतो जंहिंजो मौत बि एतिरो महान हुजे जंहिंजो मौत बि एतिरी महानता रखे जो जंहिं जॻह ते थिए उहा जॻह ई पौतर थी वञे त उनजी ज़िंदगी छा हूंदी उनजो जनम छा हूंदो जो जीवन छा हूंदो तंहिंजे करे पाण सभु उन सच साईं जी रहमतुनि में ईंदा छाकाणि त संसार बदलाव जो नालो आहे असां मुंहिंजो कोई बि रावण न थियणु चाहींदो आहे असां मुंहिंजा कोई बि पोइ कंहिंजे ॿार जो क़तल थियण वारो न चाहींदो आहे जे सच साईं जे ॿार खे बली चाढ़ियो वियो असां मुंहिंजा कोई बि पोइ सच साईं खे चयो
तव्हां चओ था पंहिंजी न्याणी खणी विया, असां जो कोई बि अहिड़ो थियणु न चाहींदो आहे, लेकिन सचे साईं जी रहमत सभु पाइणु चाहींदा आहियूं, उनजी आसीस सभु कुझु पाइणु चाहींदा आहियूं, उनजी महानता खे सभु वठणु चाहींदा आहियूं। तंहिंजे करे असां उनजी महानता खे वठूं, उनजी रहमत खे वठूं। अॼु खां वठी असां सचे साईं जो जनम खां जीवन ताईं मल्हाईंदासीं। अॼु ताईं पाण सभिनी सचे साईं जो जनम मल्हायो आहे, 23, 24, 25 अॻु में ई तयारी करे असां जनम मल्हायो आहे। अॼु खां बाद जनम खां जीवन मल्हायूं। जीअं जनम असां वरितोसीं, जीवन सचे साईं जी रहमत जो हुजे जंहिंसां भारत मल्हायूं। इन करे सचे साईं जनम 25 तारीख़ वरितो, लेकिन संसार में अचण जो मक़सदु ॿुधाए 3 ॾींहंनि ताईं में ध्यान जी रहमत के पाए करे जॾहिं 3 ॾींहंनि खां नाम वठी करे पोइ कुझु वरितो, यानी सत्कर्मनि सां जीवन बढ़ाए करे पोइ अॻिते वधियो, त पोइ 25, 26, 23, 27 थींदो आहे। इन करे जनम साईं जो 25 तारीख़, लेकिन अॻिते पाण जनमदिन 25 खां 27 ताईं मल्हाईंदासीं। जनम खां असां जीवन ताईं अॻिते वधंदा। ईंदड़ साल खां पंहिंजो जनम जी तारीख़ 25, 26, 27 मेलो मल्हाईंदासीं, जे जनम सां गॾु असां जीवन ते छाकाणि जनम मुंहिंजे रहमत सां मिलियो, जीवन बि मुंहिंजे रहमत सां हूंदो। जॾहिं जीवन मुंहिंजे रहमत सां हूंदो त पोइ ज़िंदगी माला माल हूंदी, सदाई मालिक जी रहमत। सो अॼु प्यार भरे अवसर ते जंहिं मौक़े ते पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे जनम अवसर आहे, पर जीवन सचे साईं जो आहे। जीवन असांजी रहमत सां एतिरो वधाईंदासीं जो रहमत ताईं पहुचूं, जी आसीस ताईं पहुचूं। ऐं सचो साईं जे जीवन खे पाण त महान हो, पर असांखे महानता वधणी आहे। उनजो जीवन, उनजो संदेश, उनजो निर्देश, उनजो उपदेश सभु असांजो जीवन हूंदो, उनजो संदेश हूंदो, उनजो उपदेश हूंदो, उनजो निर्देश हूंदो, पर असांजे लाइ उहो आदेश हूंदो, हुकुम हूंदो। असां चवंदा सचे साईं चयो आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, हलंदासीं। असां पोइ ओतिरा बहितर थी वेंदासीं, ओतिरा असां चङा थी वेंदासीं, छाकाणि सचे साईं जे जीवन खे मां ॾिठो आहे। जॾहिं जीवन हूंदो आहे त गॾु हूंदो आहे। कॾहिं बि उहो ॾिसणो हुजे, मूंखे हैदराबाद वारो कोई शख़्स यादि थो अचे। हैदराबाद में हिकिड़ो शख़्स भगत साहब खे मनाए करे वियो त मुंहिंजे घर हलो। ऐं जॾहिं भगत साहब मुंहिंजे घर में विया तो खट विछायल हुई, उन चङे नमूने चादर वग़ैरह विछायल करे आसन जे थियल हुजे ईअं हुयो। पासे को कुर्सी रखी, ओड़ो वठी वियो भगत साहब खे, सही हलो। भगत साहब बि विया। भगत साहब सम्झा त शायदि खट आसन मुंहिंजे लाइ ठाहे रखी अथई, संगत गज़ारिया। भगत साहब त तुंहिंजे लाइ ठहंदी, उन ईअं सम्झो। भगत साहब जीअं आया, भगत साहब खे अचो सही वियो, उन्हनि खे कुर्सी ते विहारियो त सभु ॾिसनि पिया, चए ठही खट पई आहे, आसन पियो आहे ऐं पाण बीठो आहे। सो भगत साहब खे वरी कुर्सी ते विहारे त हेठो वियो, सभु ॾिसनिसि पिया। त भगत साहब वेठुसि,
हाल वाली थी ना कुछ पसंद कई तो इन भगत साहब खे चयो चए छा आहे तव्हांखे मां इन करे वठी आयुमि तो हिते साईं जन आया हैदराबाद शहनशाह सतगुरु हज़रत रामदास साहब जा पोइ मां घर वठी आयो मां पोइ अची करे हिकु खट मां हुनजे लाइ आसन ठाहे करे रखियो ऐं उते हो वेठा जीअं मां उनजे चरणनि में वेही करे उनजी ॼंग ते पंहिंजो शीश झके चरणनि ते रखी वेठो ऐं साईं जन मथो मुंहिंजो खणी करे पंहिंजे गोॾनि ते रखियो वेठे धरती ते ई हुन जीअं मां खट ते वेठा ऐं मूंखे प्यार जो मथे ते हथ घुमायो चवंदो मूंखे एॾी रहमत एॾो आसीस एॾो आनंद मिलियो जंहिंजो को अंदाज़ न आहे बसि पोइ मूंखे पंहिंजो होश कोन बसि सच साईं जे चरणनि ते बसि शीस रखी करे मां उन रहमत खे पातो ऐं उन ॾींहं खां वठी अॼु ताईं इहो आसन मां सदाई सिंगारे करे रखंदो आहियां ऐं पोइ उन आसन खे सिंगारे करे पोइ जीअं मूं साईं जन वेठा ईअं ई हुनजे चरणनि में वेही करे मां वेहींदो आहियां अॼु ताईं मूंखे लॻंदो आहे त मां उनजी चरणनि ते वेठो आहे मुंहिंजो कंधु उनजे मथो आहे उनजो हथु मुंहिंजे मथे ते आहे ऐं अॼु ताईं मूंखे लॻंदो आहे बसि मूंखे सभु कुझु मिली वियो मां एतिरो ख़ुशि हूंदो आहियां मूंखे एतिरी रहमत नाम ध्यानु हूंदी आहे कि मुंहिंजो पूरो जीवन सफल थी वियो आहे मुंहिंजी ज़िंदगी मां रहमत मां ॾिसंदो आहियां रोज़ साक्षात साईं जन वेठा आहिनि मां अची करे उनजी गोद में वेठो आहे ऐं भगत साहब वरी जॾहिं ॿिए दफ़े हैदराबाद विया तो उहो वरी मिलणु कोन आयो त भगत साहब पुछियुसि चए भला सेठ किथे आहे त उनजे पुटनि ॿुधायो चए साईं बसि उहो वरी संसार छॾे वियो भगत साहब कीअं चएसि बसि रोज़ु पंहिंजे कमरे में वेहींदो खट सां वेठो हूंदो असां ॾिसंदा त कमिरो बंदि हूंदो सो हिकिड़े ॾींहुं काफ़ी अरसे खां आयो कोन असांखे चए बसि हाणे मां सच साईं जी गोद में वेंदो मूंखे ॿ टे ॾींहं अॻु असांखे चवणु शुरू कयईं ऐं हाणे मां बसि गोद में वेंदो पिया जेको बि आहे सच साईं जी रहमत मिली आहे मुंहिंजा जनम भरण जा बंधन ख़तमु थिया आहिनि मां उनजी रहमत खे पातो आहे ऐं पोइ जीअं उन में वेही करे पोइ खट जे हेठो वेही करे पंहिंजो कंधु रखी करे सिधो वेठो जीअं माण्हू हेठो वेहींदो आहे ऐं पोइ उते ई वेठे वेठे वो अखियूं बंदि चहिरो मुस्कुराईंदड़ उते ई पंहिंजो जो जीवन समापत थियो मालिक जी गोद में उनजी रहमत में पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो ऐं सच साईं जी रहमत खे माण्हू खे आज़माए ॾिठो ॾिसणो में हुजे अगरि असां नियत सां चङी सोच सां जॾहिं बि नेम कयूं या कॾहिं घर में धुरी साहिब रखूं त आसन ठाहे करे सच साईं जी तस्वीर साहिब रखूं ऐं सभु ॿियूं ॻाल्हियूं छॾे करे असां प्यार सां सिक सां उन तस्वीर खे सिर्फ़ु ॾिसंदा रहूं सिर्फ़ु प्यार सां श्रद्धा सां सिक सां असां ॾिसंदासीं असांखे कुझु वक़्तु महसूसु थींदो ॼण सचे साईं जो साक्षात दर्शन थींदो पिया उनजी रहमत मिलंदी पई आहे तंहिंजे करे जॾहिं बि धुनी साहिब रखूं कुझु कयूं असां बिल्कुलु आनंद सां सकून सां सिर्फ़ु सच साईं जो दर्शन कयूं ऐं पंहिंजो पाण खे गुनगुनायूं असांजो नज़रां सच साईं में हुजनि श्रद्धा ऐं विश्वास सां अॼु बि असांखे ओड़ो ई दर्शन ओड़ी रहमत अॼु बि उहा ई मिलंदी आहे छाकाणि प्रकृति में उनजी महानता उनजी रहमत उनजी आसीस उनजो जीवन उनजो संदेश उनजो निर्देश उनजो उपदेश उहो असांखे सदाई मिलंदो रहंदो आहे अॼु बि असांखे ओड़ो थींदो आहे तंहिंजे करे सिर्फ़ु असांजो भाव इहो हुजे असांजी सोच इहा न हुजे असां पहिले त लॻायूं खाधो लॻायूं छा कयूं कुझु बि आहे जंहिं मक़सद सां आया आहियूं असां उन मक़सद खे ॾिसूं असां सां वेही करे प्यार श्रद्धा सां अगरि कुझु वक़्तु उनखे कंदासीं असांजो पूरो जीवन बणिजी वेंदो असांजी ज़िंदगी ठही पवंदी जे प्यार भरे मौक़े ते बरसाति कनि थियो उहो जनम सां गॾु जीवन जो मौक़ो आहे ज़िंदगी बदिलाव जो नालो आहे असां पाण बदिलायूं नेचर असांखे बदिलाए ॾेई छॾींदी
पोइ उहा तारीख़ हुजे, उहा जॻह हुजे, उहो टाइम हुजे, उहो वक़्तु हुजे, ॾींहुं हुजे, तारीख़ जेको बि हुजे, सभु प्रकृति असांजे नाले करे छॾींदी आहे। ऐं असां आया बि बदिलजणु असांखे यादि रखणु खपे। छाकाणि जेके आहियूं असां खणी पुराणियूं नेचर सां आया आहियूं। जीअं सचे साईं चयो, पुराणे जनम में तूं दरंदो हुए, पर थोरो सायो मिलियो, तंहिंजे करे जो फल तोखे मिलियो। ऐं उहो थोरो वक़्तु जेतिरो वक़्तु तूं सायो ॾिनो, तोखे बि सायो मिलियो। ऐं उन साए खे संभाले करे अगरि असां सचे साईं जे साए में आयासीं त पोइ सदाई सावा सताबा हूंदासीं। ऐं उनजे लाइ असां ॿ चीज़ूं लाज़मी हुजणु खपनि। हिकु शेवा, श्रद्धा ऐं अमल। छाकाणि त शेवा सां ई हक़ीक़त में भक्ति पैदा थींदी आहे। इहा चीज़ असांखे ज़हन में हुजणु खपे। भक्ति या श्रद्धा हमेशह शेवा में जो पैदा थींदी आहे। जेकॾहिं शेवा कंदासीं तो असांजे अंदर जी मैल वेंदी आहे, असांजे अंदर जो अहंकार वेंदो आहे, असांजे अंदर जा दुर्गुण वेंदा आहिनि। ऐं पोइ जीअं जीअं अंदर जी मैल लहंदी वेंदी, असां आस्ते आस्ते मालिक जी भक्ति ऐं सिमरन में ईंदा वेंदासीं। ऐं जीअं सिमरन में भक्ति में अचूं, हिकदमि असांजो आचरण अमल बहितर थियणु खपे। असां पंहिंजो पाण खे अमल सां बदिलाईंदा वञूं, ॻाल्हियुनि सां न। असांजा लफ़्ज़, खाधो पीतो, उथी वेठी, अंदाज़, उहो सभु चङा थियणु खपनि। अमल बदिलिजे। जेकॾहिं थोरो अमल खे बदिलायोसीं, असांजो सभु कुझु बदिलजी वेंदो। जे अमल न बदिलायोसीं, सिर्फ़ु ॻाल्हियूं बदिलायूं, सभु कुझु रहिजी वेंदो। भक्ति सां अमल बदिलजणु खपनि, लफ़्ज़, सोच, सभु कुझु बदिलजणु खपे। इन करे चऊं छड़ो ॻाल्हियुनि सां, लेकिन अॼु ताईं कोई ज्ञानी, कोई ताक़तवर, कोई शक्तिशाली, कोई ॼाणू, कोई अक़लमंद, कोई ॿुद्धिमान, जंहिं बि एंगल सां ॾिसूं, पोइ रावण जहिड़ो कोई बि न हो। लेकिन उनजो सिर्फ़ु अमल थोरो ग़लति हो, इन करे सभु दरिया जा दरिया रहिजी विया, ख़तमु थी विया। अॼु ताईं जलंदो रहंदो आहे। असांजे जीवन में बदिलाव अचणु खपे। जेतिरो थिए असां पाण खे बदिलायूं, पंहिंजो पाण खे बहितर कयूं। कोई कुझु चवे त पोइ बि शांति ख़ामोशी जो इज़हार कयूं, न त असां निधिक राज खाते में हलिया वेंदासीं। तंहिंजे करे असां पाण खे संभालींदा हलूं, पाण खे बणाईंदा हलूं। असांखे पतो हुजे सचे साईं जो नालो, जो जीवन उहो महान, लेकिन असांखे नाम जो जपे करे असांखे महानता वठणी आहे। महानता आई, महानपुड़ो पंहिंजो पाण अची वेंदो, यानी गुण भलायूं असांजे जीवन में अचनि। सो शुरूआति असांजी शेवा सां हूंदी आहे। सो हिन मेले ते जेके जेके भाउर भेनर सभु किथे बि शेवा सां लॻल आहे ऐं सभिनी दिलि सां निभाए रहिया आहे। हर हिकु पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़, पंहिंजी पंहिंजी ड्यूटी सभु बख़ूबी निभाए रहिया आहे। के भंडार ते, के जूतनि ते, के सफ़ाई ते, केतिरे क़िस्मनि जूं, कोई बिजली ते, कोई इलेक्ट्रिक ते, कोई पंहिंजे सुरांजली भेंट करे रहियो आहे, सुर जी भेंट ॾेई रहियो आहे। भक्ति जी जे हिसाब सां, ॻाइण जे हिसाब सां, हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां, कोई आरती, कोई अरदास, कोई कुझु, हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां सोच, कोई गुनगुनाए करे उन मालिक जो नाम जाप करे रहियो आहे। सभिनी मिली करे
उस सचे साईं जे चरण में पुष्पांजलि ॾिनी, पंहिंजा गुल भेट कया त असांजो जीवन असां वटि गुल उहे ॾियूं, मालिक असांजे जीवन खे गुलनि जहिड़ो बणायो, उनजी रहमत सां भरे करे सुरखरू करे, सुगंधित करे। सो केतिरा ई सभु उनखे ध्याए रहिया आहिनि, हर को पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ पूरा करे रहिया आहिनि। पोइ जेके बि हुजनि, इंतिज़ामिया हुजे, पुलिस हुजे, ऑनरेबल एजेंसीस हुजनि, सोशल मीडिया हुजे, हे मीडिया जा भाव सभु जेके आहिनि, के लाइव ते, के रिकॉर्डिंग ते, भई जेके न बि ॾिसंदे बाद में उन ताईं पहुचे। सो हर हिकु पंहिंजी पंहिंजी शेवा भेट करे रहिया, पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां सभु करे रहिया आहिनि। कोई शेवा का खाली आहे ई न। कोई पंहिंजो पाण खे ईअं न सम्झे त मां शेवा में न, जेको पंहिंजो घर ॿार छॾे करे पंहिंजे घर सुम्हे त शेवा में आयो आहे, त उहो त शेवा में पंहिंजो सभु कुझु खणी करे आयो आहे, सभु कुझु वठी करे आयो आहे। तंहिंजे करे हर हिकु जेके बि आहिनि, रेंजर्स हुजे, आम माण्हू हुजे, चौकीदार हुजनि, ॿिया हुजनि, ऐं जेके जेके उन आस्थान खे ॿाहिरि ताईं बणाइण जे लाइ पंहिंजो सभु शेवाऊं करे रहिया आहिनि। हुन ॿार लाइ केतिरो ख़ूबसूरत दीवारा हुजनि, रोड हुजनि, रस्ता हुजनि, इलेक्ट्रिक हुजे, पूरे आस्थान खे चमकाए करे रखियो अथनि। हर को पंहिंजे पंहिंजे अदा सां पंहिंजूं पंहिंजूं शेवाऊं सभु ॾेई रहिया आहिनि। ऐं जेके जेके शेवा में शामिलु आहिनि, पहुता आहिनि, आयल आहिनि, ऐं जिते जिते वेही करे घणा त पहुची न सघिया आहिनि, इहे सभु शेवाऊं पंहिंजो पाण खे समर्पण मालिक जे नाले ते उते उते सभे करे रहिया आहिनि। सो हर कंहिं पंहिंजो पाण खे सभु निभायो आहे। ऐं पाण सभु वेही करे उन सचे साईं जे अखंड धुनी साहिब जो सिमरन थींदो, उन प्यार सिक श्रद्धा सां वेही करे वरी उनमें शामिलु थींदासीं, उन सचे साईं जी रहमत खे पाईंदासीं। ऐं पोइ उहा मालिक जी गुनगुनाहट, उनजी रहमत आसीस, कृपा, करुणा पंहिंजो पाण खे भरे करे जॾहिं वरी पंहिंजे पंहिंजे घर ॾांहुं हलंदासीं, तो पुष्पांजलि वांगुरु, गुल जी सुगंध वांगुरु असांजे जीवन सां असांजो घर परिवार शहर सुगंधित थींदो आहे। हर हिकु ख़ुशि ख़ुशहाल। सो अॼु प्यार भरे अवसर ते जेके जेके सभु आया आहिनि, सभु शामिलु हो, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां शहंशाह सतगुरु स्वामी साईं सतराम दास साहब जन जे 157 साला जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सचो हेलो, जय हो सच्चे सतराम की, सच्चे से सतराम दास साहिब की।